दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल क्यों था। फ़कीर अकरमास कलंदरी की रिपोर्ट मुताबिक सिंध टीचर्स कोआर्डिनेशन कमेटी जो मरकज़ी अगवान इमरान खान जुणी जो नेशनल प्रेस क्लब दौलतपुर पहुंची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदी चयो त असांजो PTIF सिंध जो मरकज़ी सदर गुलाम रसूल महर जै करप्शन की हद करे छॾी करप्शन करे पंहिंजो उहिदे जो नाजायज़ फ़ाइदो वठंदे 10 खां वधीक जाली भर्तियूं कयूं, जिन में संदसि घरवारी संदसि साली ऐं भाइरनि खे भर्ती कराए नाजायज़ पगारूं खणी पियो। 30 खां वधीक माण्हू रिटायर थी चुका आहिनि, जंहिंजी पेंशन साईं गुलाम रसूल महर खणी पियो असां उस्तादनि जा हक़ फॿाए रहियो आहे। असां गुलाम रसूल महर जंहिंजे हिन करप्शन जे दुकान जो एंटी करप्शन टीम एजुकेशन ऑफिसरनि खे ॾिनियूं आहिनि, जन आफ्ताब कोसर DO शिकारपुर खे वोट गुलाम रसूल महर खिलाफ़ कानूनी कार्रवाई जा नोटिस कढण जा हुकुम जारी कया, जेके हिन करपिट DO साहब मञण खां इनकार करे छॾियो। पाण बि करप्शन अमले सां मिली करे करोड़े रुपयनि जी करप्शन करे असांजी शिकायतुनि जो को भी नोटिस नथो वठे। इन तइलीम खाते जे आला अमलदारनि चीफ सेक्रेटरी सिंध खे अपील कंदे मुतालबो कयो त PTIF जो सदर गुलाम रसूल महर करपिट DO शिकारपुर खिलाफ़ कार्रवाई करे उस्ताद बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिननि नाल करपिट माण्हुनि खिलाफ़ कार्रवाई करे खेनि संदसि उहिदनि तां हटायो।